कराची जी कंहिं बि दीवार ते नज़र विझो तव्हांखे हिकु जुमिलो आम मिलंदो। बंगाली बाबा जो खुलियल चैलेंज, महबूब कदमनि में मनपसंद शादी, तलाक जो मसलो घर वेठे मिंटनि में हल थींदो। पर हाण महबूब कदमनि में अचे या न, पर बाबा जेल ज़रूर वेंदा। जी हा, अवाम जी मासूमियत ऐं मजबूरी सां खेॾंदड़ उन्हनि मिड़ई बाबनि लाइ हाणे ख़तरे जी घंटी वॼी चुकी आहे। सेनेट मां हिकु तारीख़ी बिल पास थियो आहे, जंहिंखां पोइ हाणे जादू, टोणा, कारो इल्मु ऐं अवाम खे बेवकूफ़ बनाइण न सिर्फ़ समाजी पर हिकु कानूनी ॾोह बणिजी वियो आहे। हूअं त खोड़साड़ा अफ़सोसनाक वाक़िया रिपोर्ट थियनि था, जिन जो जवाज़ जादू टोणा बणिजे थो। कराची में गुज़िरियल महीने बहरम शख़्स पंहिंजी ज़ाल खे रुगो इन इल्ज़ाम में क़त्ल कयो त हू मथसि जादू कंदी आहे। हिकु पुलिस ऑफिसर अहलकार खे रुगो इन करे मुअतल कयो वियो त हू मथसि जादू या कारो इल्मु करे थो, इन करे संदसि प्रोमोशन नथो थिए। समाज त हूअं बि इन अमल खे ॾोह सम्झे थो, पर हाणे सरकार बि सेनेट मां बिल पास कराए पाकिस्तान पेनल कोड में तब्दीली कई वई आहे, जंहिंजो मक़सदु जादू टोणा कराइण या उन जी मशहूरी करण ॾोह तसवुरु कयो वेंदो। हाणे हिन जी मुराद पूरी थिए या न थिए, पर बाबा जेल ज़रूर वेंदो। तरमीमी बिल मूजिब हाणे जादू कंदड़ या उन जी मशहूरी में मुलविस करार ॾिनल शख़्स 6 महीननि खां 7 साल कैद भोगण सां गॾु 10 लख रुपया ॾंड बि भोगे सघे थो। कानून साज़ी जो मक़सदु अहिड़नि माण्हुनि जो इस्तसाल रोकणु आहे जेकी मजबूरी या बीमारी तोड़े माली मसइलनि सबबि उन्हनि बाबनि जे वर चढ़नि था। सिंध में जाली आमलनि, रूहानी मुआलिजनि ते फ्रॉड, ज़हनी तशद्दुद तोड़े जिन कढण जे नाले ते माण्हुनि मारण जा इल्ज़ाम आम ॻाल्हि बणियल आहिनि। इन तरमीम खां अॻु पाकिस्तान में कारे जादू ख़िलाफ़ को मख़सूस कानून मौजूदु न हो। लाॻापियल इख्तियारनि खे धोखे, फ्रॉड या अवाम में ख़ौफ़ पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई में ॾुखियाई थींदी हुई। नए कानून में छा आहे, अचो त सम्झण जी कोशिश कयूं था। ही कानून उन्हनि धोखे ऐं नुक़सानकार सरगर्मियुनि ख़िलाफ़ आहे जेको ताक़त जे दावाउनि सां कयूं वञनि थियूं, पर ही कानून मज़हब, दुआ या जाइज़ दीनी ऐं रूहानी अमल खे ॾोह करार नथो ॾे। नए कानून खां पोइ कानून लागू कंदड़ इदारनि खे इख्तियार मिली वियो आहे त उहे कारे जादू जे नाले ते इस्तसाल कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई कनि। हिन कानून साज़ीअ जा हामी चवनि था त कानून ज़रिए फ्रॉड ऐं इस्तसाल घटिजी वेंदो, जॾहिं त ख़बरदार कनि था त कानून ते अमल एहतियात सां थियणु घुरिजे त जीअं उन जो ग़लति इस्तेमालु न थिए ऐं हक़ीक़ी मज़हबी अमलनि खे निशानो न बणायो वञे। ही कानून पाकिस्तान में पहिरियों भेरो ईमान ते ॿधल अमलनि ऐं मुजरमाणे धोखे जी विच में वाज़े कानूनी हद क़ाइमु करण जी कोशिश कई आहे, जंहिं तहत कारो जादू हाणे हिकु वाज़े ऐं क़ाबिल सज़ा ॾोह बणिजी चुको आहे।